10 अप्रैल आहे सिंधी ॿोलीअ जो तस्लीमी ॾींहुं। अवां सभिनीनि खे वाधायूं हुजनि। अचो त अॼोके ॾींहुं ऐद करियूं त असां घर में न सिर्फ़ु अॼु हमेशह पाण बि ॻाल्हाईंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि चवंदासीं त सिंधीअ में ॻाल्हायो। मिठिया मिठिया कोयल चिकूकू मिठिया, मिठिया मिठिया कोयल चिकूकू मिठिया, सच त मिठिया बहारुनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। इहे नारायण श्याम जा ॿोल आहिनि। पर साॻे ई वक़्तु अॻिते हली हू फरमाए थो, अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त असांखे पंहिंजे सिंधी ॿोली खे साह सां सांढणु घुरिजे। बर्ख शाइर एम कमल त वॾी ॻाल्हि चई आहे। हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे, हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे पंहिंजी ॿोली खे विसारींदा वियासीं। हर साल सिंधियत जो जशन मल्हाईंदे पंहिंजे ॿोली खे विसारींदा वियासीं ऐं धीरे धीरे इहे मेड़ श्रद्धांजलि जो रूप अख़्तियार कंदा विया। साॻीअ तरह जेको आहे सो शेख अयाज़ बि चए थो त पंहिंजी ॿोली जेका आहे उन में जेका मिठास आहे उहा ॿी ॿोली में कान्हे। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ, अहिड़ो तोखे साह विझंदी का ॿी ॿोली। त दादा दिलगीर वरी चेतावनी ॾियनि था, कोन सरकार सिंधीअ खे मारे छॾियो, कोन सरकार सिंधीअ खे मारे छॾियो, घरनि में ॿारनि जे वहिंवार मारे छॾियो। त माइटनि ते फ़र्ज़ु आहे त ॿारनि खे पंहिंजी माद्री भाषा, मातृ ज़बान जेका आहे मातृभाषा, उन लाइ प्रेरणा ॾियनि। असां 10 अप्रैल ते हिकु यादगार पीस रैली कढी हुई, जंहिंमें श्री सीआर मलकाणी जेके पांडेचेरी जा गवर्नर रही चुका हुआ उहे, द्वारको सुंदराणी ऐं इन खां अलावा गांधीवादी प्रोफेसर के.एन. वासवाणी, श्री सुरेश केसवाणी, साधू वासवाणी मिशन जी चेयरपर्सन विमला दत्वाणी ऐं नारायण वाधवाणी फ्रीडम फाइटर कई हा। असांजा जेके कलाकार लीलू झांझाणी, चंद्रू झांझाणी, राधिका वाधवाणी, उन्हनि सभिनीनि जेके आहे नंढनि वॾनि उन्हनि शिरकत कई। त अॼु अव्हां खे जेको आहे हिन प्रोग्राम तहत नओं न्यापो तहत कुझु तस्वीरूं उन यादगार पीस रैली जूं शेयर कंदसि। मूंखे पंहिंजी कविता यादि पवे थी ऐं उन खां अॻु में इहो बि कोशी लालवाणीअ हिकिड़ो ॾाढो सुठो गीत ॻातो आहे, जाग सिंधी जाग नाहे वेल वेहण जे। त मां पंहिंजी कविता पेश कंदे इन सिलसिले खे अॻिते वधाईंदसि। वफ़ा उनवान आहे, तूं मूंसां वफ़ा कर न कर, तूं मूंसां वफ़ा कर न कर, पंहिंजी ॿोलीअ सां त वफ़ा कर, तूं मूंसां वफ़ा कर न कर, पंहिंजे ॿोलीअ सां त वफ़ा कर। वफ़ा ऐं जफ़ा तो लाइ मुर्दा लफ़्ज़ आहिनि, वफ़ा ऐं जफ़ा तो लाइ मुर्दा लफ़्ज़ आहिनि, तूं मूंसां वफ़ा कर न कर, पंहिंजी ॿोलीअ सां त वफ़ा कर। वफ़ा ऐं जफ़ा तो लाइ मुर्दा लफ़्ज़ आहिनि, अड़े ही तुंहिंजो कहिड़ो ई माना, तूं मूंसां वफ़ा कर न कर, पंहिंजी ॿोलीअ सां त वफ़ा कर। जाग सिंधी जाग। अचो त हिन सिलसिले खे अॻिते वधायूं। जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी नाहे, वेल सुम्हण जी नाहे भाऊ वेल सुम्हण जी नाहे, वेल सुम्हण जी नाहे भेनर वेल सुम्हण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी नाहे। सिंधी ॿोलीअ जे तस्लीमी ॾींहं जूं हिंद सिंध विलायत जे सभिनीनि सिंधी भाइरनि भेनरुनि खे वीना श्रृंगी जूं वाधायूं हुजनि। 10 अप्रैल साल 1967 ते भारत सरकार सिंधी ॿोली जो बिल पार्लियामेंट में पेश करे इन खे तस्लीम कयो, जंहिंसां सिंधी ॿोलीअ खे ॿियनि भारतीय भाषाउनि जा सभु हक़ अता थिया। ॾाढ धणी तीर्थ बसंत खे अमर शहीद भगत कंवरराम ते लिखियल जीवनी जे किताब ते पहिरीं साहित्य अकेडमी अवॉर्ड सां नवाज़ियो वियो।
पंहिंजे ॿोलीअ ते असांखे नाज़ आहे। शाइर LK फ्रेम चयो आहे, मुंहिंजे ॿोली जो ख़ज़ानो तारा, बेमिसल मोतियुनि कयो टिमटारा। मुंहिंजे ॿोली जो ख़ज़ानो तारा, बेमिसल मोतियुनि कयो टिमटारा। शाह सचल सामी जे शेर सां मुंहिंजी ॿोली थी वई सरशारा। तंहिंजे हर हिकु छंद में परवाज़ आहे, मुंहिंजी ॿोली आदि खां मुमताज़ आहे। पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी मातृभाषा में तालीम हासिलु करण लाइ राष्ट्रपिता महात्मा गांधी कराचीअ में तक़रीर कंदे चयो त मातृभाषा में ॿारनि खे तालीम ॾियो। Everyone should receive education through mother tongue. Giving to foreign language the place merely of an optional subject. No other language can ever influence our life as powerfully as the mother tongue can. 2 मार्च 1916 कराची। राष्ट्रपिता जा ही कोट। छॾे तूं हिंद में आए, सभु कुझु पंहिंजो लुटाए। सिंध छॾे तूं हिंद में आए, सभु कुझु पंहिंजो लुटाए। हिंदू अची जे कष्ट सठा तो तिन खे केरु लखाए। तती तदी तो कीन ॾिठी, बसि जान जो सुरत विञाए। जान जो सुरत विञाए, जान जो सुरत विञाए। जाग सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। वेल सुम्हण जी नाहे भाऊ, वेल सुम्हण जी नाहे। वेल सुम्हण जी नाहे भेनर, वेल सुम्हण जी नाहे। जाग सिंधी जाग नाहे, वेल सुम्हण जी नाहे। असांजे रूहानी रहबरनि दादा नूरी, दादा जशन वासवाणी जिन बि पंहिंजी ॿोली खे न विसारण जी शिक्षा ॾिनी आहे। मूंखे एडमिरल टहलियाणी जॾहिं हू नेवी जा चीफ हुआ तॾहिं उन्हनि जी इंटरव्यू वठण जो मौक़ो मिलियो। एडमिरल टहलियाणी चयो, मूंखे सिंधी हुअण ते नाज़ आहे। मुंहिंजी ख़ुशकिस्मती रही जो मूंखे मान वारे सॼण KR मलकाणी सां कमु करण जो बि मौक़ो मिलियो। खेनि सिंधी ॿोली ते नाज़ हो। अछो त अॼोके ॾींहुं यानी 10 अप्रैल सिंधी ॿोली जे तस्लीमी ॾींहं ते इहो ऐद कयूं त पाण ऐं पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदासीं। इहा क़ौम ज़िंदा रहंदी आहे जंहिंजी ज़बान ज़िंदा हूंदी आहे। हिकु दफ़ो वरी अव्हांखे सिंधी ॿोली जे तस्लीमी ॾींहं जूं वीना श्रृंगी तरफ़ां वाधायूं हुजनि। शाइर अर्जुन हासिद जे शेर सां अव्हां खां इजाज़त वठंदसि। हू फरमाइनि था, ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा। ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा। पंहिंजी जे क़ौम ज़िंदा, सारो जहान ज़िंदा। सिंधी तूं रखिज साबित सिंधी ज़बान सां नातो, जीअं ही चंड तारा ऐं आसमां आज़िंदा। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा।
आहे।